दुनिया में लखें या उन खां बि वधीक क़िस्मनि जा पखी रहनि था। सभिनी जो मिज़ाज, ॿोली ऐं खाध खुराक पंहिंजी थिए थी। सवाइ कुझु जे अक्सर पखी ॾींहं जो शिकार ऐं गुज़र सफ़र कंदा, जॾहिं त राति जो आराम कंदा आहिनि। पर कुझु वरी राति जो शिकार ऐं गुज़र सफ़र कंदा आहिनि, जॾहिं त ॾींहुं उन्हनि लाइ आराम जे लाइ हुजे थो। जन्मां चिॿिरो बि हिकु पखी आहे। चिॿिरे पखी जूं अखियूं वॾियूं ऐं गुदियल हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे उहो ॾिसण में कंहिं ॿिले वांगुरु लॻंदो आहे। धरतीअ ते चिॿिरे जा 200 खां मथे क़िस्म आहिनि, जिन मां केतिरनि ई क़िस्मनि जे चिॿिरनि जा कन वॾा थियनि था। चिॿिरीअ जो शुमार शिकारी पखियुनि में थिए थो, जेको राति जे वक़्तु निकिरी कूअनि, नागनि, किरड़ियुनि, नोरीअड़नि ऐं ॿियनि नंढे वॾे जानवरनि ऐं पखियुनि खे खाईंदो आहे। चिॿिरे जी खुराक में घणे क़दुरु फ़सुलनि खे नुक़सान पहुचाईंदड़ जानवर बि हूंदा आहिनि, जंहिंजे करे उनखे फ़सुलनि या हारियुनि जो दोस्त पखी सम्झियो वेंदो आहे। चिॿिरे जी चुंहिंब बाज़ जहिड़ी थींदी आहे ऐं उन्हनि जी परे वारी नज़र तमामु घणी तेज़ हुजे थी। तव्हांखे इहो ॼाणे हैरत थींदी त चिॿिरो रहण जे लाइ पंहिंजो आखेरो नाहे ठाहींदो, पर इहो पुराणे घरनि, छितियुनि, गारुनि, घणे झुॻटनि वारे वणनि में रहंदो आहे। ख़ासि करे इहो वीरान ऐं खंडर जायुनि में रहे थो। चिॿिरे जे कंध या ॻिचीअ में 14 हॾियूं हूंदियूं आहिनि, जेके इंसान जी ॻिचीअ में मौजूदु हॾियुनि खां ॿीण ते थियनि थियूं। इहो ई सबबु आहे त चिॿिरो हिक ई वक़्तु मुंडी फेरे चौधारी ॾिसी सघंदो आहे। चिॿिरो जॾहिं उॾंदो आहे त उनजे परनि जो आवाज़ नाहे थींदो, जंहिंजे करे उनजे शिकार खे चिॿिरे जे पहुचण जी ख़बर नाहे पवंदी। केतिरनि ई जायुनि ते चिॿिरीअ खे निभागो पखी सम्झियो वेंदो आहे, जॾहिं त कुझु जायुनि ते वरी अछे रंग जे चिॿिरीअ खे भाग भरियो सम्झियो वञे थो। को पखी जेकॾहिं ॾींहं जो चिॿिरे खे ॾिसंदो आहे त रड़ियूं शुरू कंदो आहे, जॾहिं त चिॿिरो ऐं कांउ हिक ॿिए जा दुश्मन पखी आहिनि। चिॿिरो वणनि जे पोरनि में बि रहंदो आहे ऐं जेकॾहिं केरु उन जे आराम में खलल विझे त इहो उन शख़्स खे खार सां चिताए ॾिसंदो आहे। इन सां गॾु उन माण्हूअ ॾांहुं अजीब नमूने सां उलरूं करे ऐं घुतूं हणी नेठि उॾरी वेंदो आहे। चिॿिरे जे निभागे या भाग वारे हुजण जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ राया आहिनि, पर हिक पखीअ खे कंहिं भाग या निभाग सां ॻंढणु इंतिहाई अजीब आहे। तारीख़ में इहो बि अचे थो त हिकु शख़्स इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन वटि आयो ऐं खान इहो सवाल कयो त चिॿिरो वीरानीअ में छो रहंदो आहे। जंहिं ते इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फरमायो त चिॿिरो कंहिं वक़्त में माण्हुनि जो पालतू पखी हूंदो हो। हू घरनि ऐं ॿियनि माण्हुनि जे विच में रहणु पसंदि कंदो हो, पर करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी शहादत खां पोइ चिॿिरे खे इंसाननि खां बेज़ारी थी वई ऐं इहो तन्हाई पसंदि थी वियो ऐं वीरानीअ में रहणु लॻो।